हरि ओम। फिरत फिरत प्रभु आइयो, फिरत फिरत प्रभु आइयो, परियो तो शरणाय, परियो तो शरणाय। नानक की प्रभु बेनती, नानक की प्रभु बेनती, अपनी भक्ति लाए, अपनी भक्ति लाए। ज्ञान ध्यान कुछ कर्म न जाना, ज्ञान ध्यान कुछ कर्म न जाना। सार न जाना तेरी, सार न जाना तेरी। सब ते बड़ा मेरा सतगुरु, सब ते बड़ा मेरा सतगुरु। जिन कल विच राखी मेरी, जिन कल विच राखी मेरी। औखी घड़ी न देखण देवई, औखी घड़ी न देखण देवई। सतगुरु अपना बिरद संभाले, सतगुरु अपना बिरद संभाले। औखी घड़ी न देखण देवई, सतगुरु अपना बिरद संभाले। औखी घड़ी छाए कि सॼी ज़िंदगी जेको कमायो रखियो, हिक ॿिए सां मिठ मोहबत रखी, यारी दोस्तारी दुश्मनी जेको कुछ। पर मौत जी का औखी घड़ी आहे जिते जीव आत्मा वीचारो अनाथ थी तो हलियो वञे। पर सतगुरुनि जो ज्ञान औखी घड़ी नथो ॾिसण ॾे। सतगुरुनि जो ज्ञान असांखे इहा ख़बर थो ॾे कि बच्चा मौत तुंहिंजो कोन थो थिए। जेको मरे थो उहो तूं कोन आहीं, ऐं जेको तूं आहीं उनजो मौत कोन्हे। मन तूं ज्योति स्वरूप अपना मूल पिछाण। पंहिंजो मूल पिछाइण वारो ज्ञान जेके सतगुरु ॾियनि था उहो मौत जे महिल बि कमु अचे थो। जीअरे जी त कमु थो अचे, पर मरण महिल उनजी ॾाढी वॾी महिमा आहे। भाग होया गुरु संत मिलाया, प्रभ अविनाशी घर में पाया। भागन सां संत मिलंदा ने, संतन जे वचनन सां अविनाशी प्रभुअ जो ज्ञान, अविनाशी प्रभु जी शांति, अविनाशी प्रभु जो आनंद पंहिंजे हृदय में। घर विच आनंद रहा भरपूर, मनमुख स्वाद न पाया। स्वामी जा श्लोक स्वामी साहब चवनि था, सतगुरु शाह तारिया शरदा वारा लख, बांभण क्षत्रि वैश्य शूदर, ऊंचा नीचा मानक, मूं जहिड़ा मूर्ख कई तारिया केतिरा। जिनखे सत्संग मिलियो सम्झ उन्हनि जो पंहिंजो बेड़ो पार थियो, सत सत पीढ़ियूं उन्हनि जूं तरियूं। सत्संग छा थो ॿुधाए कि सत्संग ॿुधाए थो सत स्वरूप तव्हांजो आत्मा सत्य अथव, ये शरीर सत्य न अथव, दुख सत्य कोन्हे, सुख सत्य कोन्हे, मान सत्य कोन्हे, अपमान सत्य कोन्हे। इहो सभु सुपने वांगुरु गुज़री वेंदो। पर मन तूं ज्योति स्वरूप अपना मूल पिछाण। हाजना हजूर जागंदी जोत, आद सत जुगात सत, है भी सत नानक हो से भी सत। अहिड़े सत स्वरूप ईश्वर जो जिन महापुरुषनि खे अनुभव थियो आहे उन्हनि खे चवंदा आहिनि ब्रह्म ज्ञानी। ब्रह्म ज्ञानी का दर्शन वड भागी पावई, ब्रह्म ज्ञानी को बल बल जावई। ब्रह्म ज्ञानी मुगत जुगत का दाता, ब्रह्म ज्ञानी पूर्ण पुरुष विधाता। ब्रह्म ज्ञानी का कथ्या न जाई आधा हक, नानक ब्रह्म ज्ञानी सब का ठाकुर। जेको जन्म मरण ते डरे, साध जिना की शरणी पड़े। जेको अपना दुख मिटावे, साध जिना की सेवा। अभागो माण्हू संतन जो दर्शन नथो करे सघे, अभागो माण्हू संतन जी वाणी नथो ॿुधी सघे।
अभागो माण्हू संतन जे ईश्वरी कम में कम न अची सघंदो। पैसो कमाइण वॾी ॻाल्हि कान्हे, पर सुठे हंधि पैसो लॻाइण वॾे नसीब जी ॻाल्हि। मनुष्य थियण, मनुष्य जो चोलो पाए मनुष्य जन्म वठण वॾी ॻाल्हि कान्हे, पर मनुष्यता अचण वॾी ॻाल्हि आहे। आद्य शंकराचार्य भगवान चयो, मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयम एतदि त्रयम दुर्लभम। इंसानियत अचे ऐं मोक्ष जी इच्छा थिए ऐं ब्रह्मज्ञानी गुरु मिले, ये टे शयूं दुनिया में ॾाढियूं दुर्लभ आहिनि। पैसो, ॿार बच्चा ऐं ज़ाल। इहो त पापीअ वटि बि थी सघे थो, धर्मात्मा वटि बि थी सघे थो। सुत दारा और संपत्ति पापी को भी होए, संत समागम हरि कथा तुलसी दुर्लभ दोए, सियावर रामचंद्र। अब्बा अचो, भाऊ अचो, दादा अचो, भेण पाणी चुकड़ो पियो, अम्मा गंगा जल पी, दादी डुकड़ी पीअंदी वञे, भाऊ 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 ही डुक पीअंदा, हथ जोड़ींदी वञे, पाणी पियारींदी वञे, पलव पाईंदी वञे, पाणी लाइ बाबा अचो, डुक पीअंदा वञो। उन तीर्थ भाई कोयर विकण वारे जी ज़ाल जो उहो संतन जे दर ते कणू अघामियो, शेवा अघामी। साईं सतरामदास लंघिया कि माई तूं शेवा पई करी, चओ पुट छा खपे? चई बाबा बसि संतन जी महर काफ़ी आहे। माई उन में त सभु कुझु अची वियो, तो त अहिड़ो कुझु घुरियो आहे, सभु कुझु अची वियो। चई बाबा तव्हांजी महर खपे, बसि संतन जी मिठी नज़र हुजे। अगर ना हुजनि हा ही संत सचारा, अगर ना हुजनि हा ही दानी दुल्हारा, अगर ना हुजनि हा ही प्रभु जा प्यारा, न धरती हुजे हा न सिज चंड तारा। इन्हनि जी दया सां हलन पिया गिरस्ती हो, उन्हनि जी दया सां हलन पिया गिरस्ती, हले जग सारो हले पई सृष्टि। अगर ना हुजनि हा हुई योगी प्यारा। संत जे हृदय मां दुआ निकिती, अच्छा माई भगवान तूं हीअं कोन आसीसा ॾियो, आसीसा ॾियो पोइ पुठी टपी, इहो त मिड़ई भाई साहबनि जो कमु आहे, जयराम जी इहो मिड़ई दुकान वारनि जो कमु आहे। ब्रह्मज्ञानी त रुॻी नज़र विधी निहाल करे, नूरानी नज़र सां दिल भर दरवेशन निहाल करे। नज़रों से जो आ जाते हैं वो, जो फकीरों की नज़रों में आ जाते हैं वो नज़रों से ही निहाल हो जाते हैं। ब्रह्मज्ञानी की दृष्टि अमृत वर्ष। साईं सतरामदास माई ॾे ॼाण भगवान बड़े थोड़ा ॾींहं थिया, माई खे उमेद रही ॿार ॼाओ, ॿार जो नालो रखियो वियो कंवर। पीउ जो कमु, ॿार थोरो वॾेरो थियो, पीउ जो कमु संभाल पुट, वञ कोहिर विकण आयो, कोहिरनि वारो कोहिर गरम अथई नरम। हो ॿार कोहिर विकणे मां अचे थी, पुट कोई संत मिली वञे न त कोहिर खाराए उनजी दिलि ॾेई ठार जा। दुआ पेरनि मां कान निकिरंदी आहे, दुआ दिलि मां निकिरंदी आहे। साईं बिरे थो पां, साईं आसीसा करो, साईं बिरे थो पां, हाणे मथो न खाए माठ करे वे, तूं रुॻी हीअं कर, पाणे आसीसा पंहिंजा कम कंदी, मूं तूं सम्झे नथो। जयराम जी की नमा ग्राह कयो। साईं सतरामदास जी कृपा थी, मां बि ॿार खे सिख्या ॾिनी की पुट कोई संत मिले न त पोइ कोई जा पैसा वैसा न वठिजा, नम्र थी सेवा कजां। ईअं न सम्झजां भई सुभाणे पोइ छा खाईंदासीं, हू पाणे ॾींदो, हिते ई पियो हूंदो शेवा त हिते ई हुते ॿिन्ही लोकनि में बेड़ो पार कंदी। पैसा मुंहिंजो साओ मूं थी, हाणे करोड़पति शाहूकार की कोहिर विकण वारी माई शाहू। जयराम जी
माई चेती कोर पोइ पाण उधारा वठी रधींदासूं, पर संतनि जो सेवा जो मौक़ो मिले त पुट कजां झूलेलाल। संतनि जी टुकड़ी पे वई, साधु आसन जमा, ए कोरन वारा, ए हेॾां अच, समझ गए, हेॾां अच मीन्स कम हियर। सभिनी खे कोरनि जो पुड़ो पुड़ो ॾिनई, टामड़ो त ख़ाली थी वियो। संत जेको सभिनी संतनि जो महंत हो, बेटा पुट अबा घणा पैसा? बोले साईं पैसा कुर्बान वञाई त तव्हां ॿ कोयर खया न, दास जो तन मन धन सभु तव्हांजे हवाले। असां त ईश्वर खे न ॾिठो आहे, पर जंहिंखे ईश्वर में रमण था कनि उन्हनि खे ॾिठोसीं तॾहिं बि खोड़ थियो, उन्हनि जे कमु आयासीं तॾहिं बि सम्झो न कमु आयासीं। संत ॾिठो भई माई हे छोकिरो त को ख़ानदान कुल जो आहे, वॾे घर जो थो लॻे। वॾो घर उहो न की वॾियूं वॾियूं मंज़िलियूं हुजनि, वॾो घर उहो आहे जे वॾे में वॾो परमात्मा आहे, उन जो जिते सत्संग आहे, उन जो नाम आहे, उन जो ज्ञान आहे, उहो वॾो घर आहे। वॾियुनि माड़ियुनि में रहे तॾहिं बि शाबस हुजे, झोंपड़े में रहे तॾहिं बि मौज आहे। वॾो घर उहो, ही को वॾे घर जो ॿार आहे, छो जो वॾी ॻाल्हि कई। चङो बच्चा कीअं, तुंहिंजी माउ छा चयो, पिणे जो नालो छा आहे पुछ, चङो वेह। ॿार वेठो, हाणे ॾिस साह खजे पियो, छॾिजे पियो, इहो त ॼाणे थो पट की हा बाबा, ऐं साह अंदरि वञे भावना कर शांती, ॿाहिरि वञे ॻण हिकिड़ो ॿ टे करे सघंदे पुट की हा, त 50 त ॻण। पोइ 50 ॻणनि जो उनखे मिड़ई निमित करे संत पंहिंजी मस्ती में वेठो। उहो साह ॻणण सां मन जी चंचलता घटी, साह ॻणण सां मन जी चंचलता घटी, कुझु पुण्य थियो। संत वरी पंहिंजी मिठी नज़र विधी नूरानी, हुनखे छोकिरे खे ख़बर कान पई छा थियो, पर हू नज़रुनि सां निहाल करण वारा संत पंहिंजी रहम जी नज़र विझी छॾी। पुट रोज़ु कंदो कजां, पोइ 50 60 70 80 90 100 150 ताईं जेतिरी पहुचजां, कंदो मिड़ई राम रंग जी वेंदे लाल, वञ मौज थी। संत जॾहिं कृपा कई, उन जीवनी शक्ति जागी त महाराज आवाज़ में छिक कशिश, वीचार में बुद्धिमान, आयो कोरन वारो। हाणे त माना होको तो ॾे की माण्हू खे अमृत में तो ॿोड़े ख़बर ई न। कोयर त खलासी आहिनि, तॾहिं माण्हू चवनि हलिया लाल हिकिड़ो ॿ होको ॾेई ॿुधा वठी पैसा वठी वञी। कोयर ख़ाली होको ॿुधण जा पैसा हद थी वई, संतनि छा करे छॾियो। होको ॿुधण जा पैसा हलिया पुट, होको ॾे ख़ाली बाज़ारि में पैसा वठी। पर इहो होको बि अलाह सां मिलाइण वारो होको आहे, सभु दुख दूर करण वारो होको आहे, मनुष्य जन्म सफल करण वारो होको आहे। कंवर राम होको ॾिनो, बसि तंहिंखां पोइ त कोयरनि जो होको न, सॼी उमिरि उन महापुरुष होको ई ॾिनो। तूं थंबो तूं थूणी तूं छपर ऐं छांव, आऊं गुजाड़ो कां ओ सबकी मालूम तोखे, मिलना हो वही ता मिलो रे भाई सालो, यही मिलन जी वेला रे, मानुष जन्म हीरो हाथ न आवे, फिरे 84 लख फेरा जी। हो कोई आहे ॿियो छा आहे? जयराम जी त चओ यार, जयराम जी की। पर हिननि दरवेशनि जे होके में अलाए छा छा मणिया मोती हूंदा। हिकिड़ो आयो बाबा, असीं तव्हांजी कथा में अची सघूं था। संत चयो दिलि जा दरवाज़ा मूं खोलिया, हर हिकु लाइ हिकु जहिड़ा, जो वीचारियां तंहिं में घिड़ंदा माण्हू कहिड़ा कहिड़ा, दिल हिकु लाइ हिकु जाइज़ जहिड़ी, हर हिकु लामा वारी, हर हिकु लाइ हिकु जाइज़ जहिड़ी, हर हिकु लामा वारी। हिन हुन सां छा मुंहिंजो मतिलबु, मुंहिंजी दुनिया न्यारी। हिन हुन सां छा मुंहिंजो मतिलबु, मुंहिंजी दुनिया न्यारी।
मुंहिंजो मज़हब प्यार करणो आ प्यार कर्या मां हर हिक खे मुंहिंजो मज़हब प्यार करणो आ प्यार कर्या मां हर हिक खे मुंहिंजो प्यार अज़ल ऐं अणकुट खूब विरायां हर हिक खे मुंहिंजो प्यार अज़ल ऐं अणकुट खूब विरायां हर हिक खे प्यार ही मुंहिंजो मालिक ख़ालिक प्यार संधी दिलदारी प्यार ही मुंहिंजो मालिक ख़ालिक प्यार सदी दिलदारी हिन हुन सां छा मुंहिंजो मतिलबु मुंहिंजी दुनिया न्यारी जित कित झूमा झमका आऊं हे जमझा नित हसंदो जित कित झूमा झमका आऊं हे जमझा नित हसंदो हित हुत मोती मुफ्त विरहाया वरी वरी मां वसंदो हित हुत मोती मुफ्त विरहाया वरी वरी मां वसंदो मुंहिंजा मोती निर्मल ज्योति जग चिमके चौधारी मुंहिंजा मोती निर्मल ज्योति जग चिमके चौधारी हिन हुन सां छा मुंहिंजो मतिलबु मुंहिंजी दुनिया न्यारी हिन हुन सां छा मुंहिंजो मतिलबु मुंहिंजी दुनिया न्यारी मुंहिंजो मज़हब प्यार करणो आ प्यार कर्या मां हर हिक खे मुंहिंजो मज़हब प्यार करणो आ प्यार कर्या मां हर हिक खे मुंहिंजो मज़हब प्यार करणो आ प्यार कर्या मां हर हिक खे मुंहिंजो मज़हब प्यार करणो आ प्यार कर्या मां हर हिक खे मुंहिंजो प्यार अज़ल ऐं अणखुट खूब विरहाया हर हिक खे मुंहिंजो प्यार अणखुट खूब विरहाया हर हिक खे प्यार ई मुंहिंजो मालिक ख़ालिक प्यार संधी दिलदारी मुंहिंजो मालिक ख़ालिक प्यार संधी दिलदारी कंहिंजे लाइ मां ॻायां वेठो ॻाल्हि न मूं वीचारी कंहिंजे लाइ मां ॻायां वेठो ॻाल्हि न मूं वीचारी हिन हुन सां छा मुंहिंजो मतिलबु मुंहिंजी दुनिया न्यारी हिन हुन सां छा मुंहिंजो मतिलबु मुंहिंजी दुनिया न्यारी दिल जा दरवाज़ा मूं खोलिया हर हिक लाइ हिक जहिड़ा दिल जा दरवाज़ा मूं खोलिया हर हिक लाइ हिक जहिड़ा छो वीचारियां तंहिंमें घिड़ंदा माण्हू कहिड़ा कहिड़ा छो वीचारियां तंहिंमें घिड़ंदा माण्हू कहिड़ा कहिड़ा हर हिक लाइ हित जाइ जढेरी हर हिक तां मां वारी हर हिक लाइ हित जाइ जढेरी हर हिक तां मां वारी हिन हुन सां छा मुंहिंजो मतिलबु मुंहिंजी दुनिया न्यारी उन संतन जे दिल में जेका भगवत प्रीति हूंदी आहे भगवत आनंद हूंदो आहे भगवत ज्ञान हूंदो आहे उहे दुनिया जे मोती उन जे अॻियां कुझु कोन्हे जॾहिं लधो मूं आत्म हीरो जग थी वियो सवा कसीरो ओ आत्म हीरो जिन पातो आहे अहिड़ा संत जेको ॼाण चवनि था उन्हनि जो होको कोहिरनि जी छा क़ीमत आहे हीरा माणिक मोतियुनि सां बि जेका शांति या भक्ति या मुक्ति नथी मिले उहा कंवर जहिड़े संत जे होके सां माण्हुनि खे मिली अदा उहो होको अथव स्नातम तेन सर्व तीर्थम उसने सारे तीर्थों में स्नान कर लिया दातम तेन सर्वदानम उसने सारा दान कर दिया कृतम तेन सर्व यज्ञम उसने सारे यज्ञ कर लिए ये न क्षणम मन ब्रह्म विचार स्थिरम कृत्वा जिसने एक क्षण के लिए उस ब्रह्म विचार में मन को लगाया उसने इतना पुण्य कर लिया वो पुण्य की वाणी अने के पाण चऊं होको ॾिनो संत हक़ जो अदा राजा भरतरी राजपाट छॾे गुरु गोरखनाथ जे चरणनि में वञी पियो कि महाराज सोन जे थाली में खाई ॾिठो बाबा
रथन में घुमी ॾिठो पिंगला जहिड़ी विश्व सुंदरी सां बि जी ॾिठो, पर बाबा ॾींहों ॾींहुं बल बुद्धि तेज तंदुरुस्ती घटिजंदी थी वञे, उमिरि नास पई थिए। जेके बि मज़ा वरिता शरीर सां उहो शरीर त हिते ॿारे छॾींदासीं। बाबा शरीर ॿारणो पए तंहिंखां पहिरीं असांजो अज्ञान ॿारे छॾियो, तव्हां पंहिंजी रहम जा महर जा मींहं वसायो। केतिरो बि अखियुनि खे ॾेखारियो, केतिरो बि नक खे सूंघायो, केतिरो बि काम इंद्रिय खे भोग भोगायो, पछाड़ी जो नेठि छा। जेतिरो वधीक जितना माणिया खुशियाँ उतना भया रोग, खलड़ खाधे मार पई तो गिर खाधे क्या हो। दुनिया के जो मज़े हरगिज़ कम न होंगे, चर्चे यही रहेंगे, अफसोस हम न होंगे। बाबा अब आपकी कृपा लेने आया ये अवंतिका नगरी का राजा भरत ही आपके चरणों में आया। गोरखनाथ रख भगवान ते थोड़ी सेवा बेवा कई, पोइ गोरखनाथ उपदेश ॾिनो होको ॿियो छा कयूं। भरतरी खे साधना में रुचि थी, विहारियंसि, थोड़ी नूरानी निगाह मिली। साधना कंदे कंदे आत्मा परमात्मा जो दर्शन थियो तो भरतरी किताब लिखियो, जब स्वच्छ सत्संग किनो तभी कछु कछु चीन्यो। जब शुद्ध सत्संग किया तभी कुछ कुछ जाना। क्या जाना कि मूड जानो आपको। मैं बेवकूफ़ था वो अभी पता चला। लोग बोलते राजाधिराज महाराजा भरतरी राजा जी महाराज, मैं सोने की थाली में खाता हूँ, पिंगला रानी है, फलाना है, ढिंगना है, सजे राज का शहनशाह हूँ, कोई इनकम टैक्स वाला नहीं पूछ सकता, कोई सेल टैक्स वाले की आँख नहीं पटक सकती है, कोई कुछ नहीं है। ऐसी स्वतंत्र राजगद्दी भोगता में बड़ा भागशाली हूँ। लेकिन अभी पता चला कि मैं बेवकूफ़ था, अपनी उम्र तबाह कर रहा था, जिंदगी खपा रहा था। जो कोई चीज़ साथ में नहीं चलेगी और जिस शरीर को मज़ा दिलाए वो यहाँ जल जाएगा। वो जल जाने वाले शरीर के पीछे उम्र गंवा रहा था। जब स्वच्छ सत्संग कीनो तभी कछु कछु चीन्यो, मूड जान्यो आपको, हरियो भरम ताप को। हाण मूंखे ख़बर पई कि मां बेवकूफ़ हुअसि। राजा भरतरी के जॾहिं गुरुनि जी कृपा मिली, अंतरात्मा जो सुख मिलुसि, तॾहिं ॾिठईं कि अरे भेण, आत्म परमात्मा हीरो मूंसां गॾु, मूंसां साण हो रब हो, मां उनखे न सुञाणी। हे खपे हो खपे, खपे में खपी वियुसि। जब स्वच्छ सत्संग कीनो तभी कछु कछु चीन्यो। छा चीन्यो कि मूड जान्यो आपको, मां बेवकूफ़ हुअसि, मां मूर्ख हुअसि, हाणे ख़बर पई आहे। गोरखनाथ चयो, एक भूला दूजा भूला, भूला सब संसार, विण भूलिया एक गोरखा जिसको गुरु का आधार। ॿुधो पिया सभिनी खे, ॿुधण में अचे पियो बाबा। त गुरुनि जे ज्ञान जो आधार, गुरुनि जो होको चओ, संतनि जो होको चओ, भाई उहो त को भाग वारो ॿुधे। त हाणे हिकिड़ो होको ॿियो नंढड़ो तो ॿुधायांव कि सुबुह जो उथो, थोड़ी देरि शांत थी, अॼोको ॾींहुं सुख सां, केतिरो बि सुख मिलियो तॾहिं बि सुपनो, दुख मिलियो त बि सुपनो। जैसा सपना रहन का तैसा ही संसार। पर तुंहिंजी यादि बणी रहे, तुंहिंजी प्रीति बणी रहे, तुंहिंजो नाम बणो रहे, मुंहिंजा मिठा। ईअं करे धरतीअ ते पेर रखो, जंहिं पासे खां नक खां सां हलंदो हुजे उहो पेर धरतीअ ते रखंदो त भॻवानु कंदो तव्हांजा कार्य झटि रास थींदा रहंदा। इहो कार्य रास करण जी कुंजी अथव। जयराम जी सभिनी खे कान ॿुधाइबी आहे, पंहिंजनि खे ॿुधाइबी आहे। राति जो जॾहिं बिस्तरे ते अचो, जेके सुठा सभा जा कम थिया, तुंहिंजी महिर थी, भुल थी त असांजी वासना असांजी चरिया पए, तूं असांजी चरिया पए, असीं जहिड़ा तहिड़ा तुंहिंजा, तूं मुंहिंजो मां तुंहिंजो। इहो त तव्हां चई सघो था, मुंहिंजा मिठा तूं मुंहिंजो मां तुंहिंजो। भले मां तोखे नथो सुञाणा पर तूं त मूंखे सुञाणे थो, मां तोखे नथो ॼाण पर तूं त ॼाणे थो मां कहिड़ो ठिकर आहियां, तुंहिंजो ई यार। एतिरो चई करे थोरो खिलो हुन सां मिठ मोहबत पंहिंजाए पक। पोइ लेटी पओ, जॾहिं सुम्हो था, साह अंदरि अचे कंवर वांगुरु, शांती। ॿाहिरि वियो हिकु, अंदरि आयो राम, ॿाहिरि वियो ॿ, अंदरि आयो ओम, ॿाहिरि वियो 3, 50, 60, 40, 70, साह ॻणींदे ॻणींदे निंड अची वई।
उहा निंड तव्हांजी 6 कलाक बंदगी जे न ॿुधाए त पैसा वापसि यार कंदा ताईं 6 मिंट बि कोन ऐं फ़ाइदो थींदो 6 कलाक जो। इहो होको कहिड़ो क़ीमती अथव ख़बर अथव? चओ श्री राम। रोज़ जा 6 कलाक तव्हांजा बंदगी में लेखिया वञनि त साल में घणा कलाक तव्हांजी बंदगी थी वई। वो भले ही पटको पाइण वारा जे बावा थियण वारा पिया घुमनि, तव्हां बावनि जा बि बावा थींदा। चओ श्री राम। भाई कंवर चवंदा आयो सभई राम वरी चओ सतनाम।